बिशा सूबाई वज़ीर औक़ाफ़ उशर ज़कावात मजहबी अमूर सैयद रियाज़ हुसैन शाह शिराज़ी भिशा पहुंचे भिटाई सादात पीर ऑफ भिशा सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी सैयद फिदा हुसैन शाह ऐं सैयद ग़ुलाम रज़ा शाह सैयद ख़ाबर हुसैन शाह सां गॾिजी दरगाह भिशा ते हाज़िरी भरे मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी ऐं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे 281 उर्स मुबारक जे हवाले सां दरगाह भिटाई जे मुख़्तलिफ़ हंधनि जो विज़िट करे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। इन मौक़े ते सूबाई वज़ीर रियाज़ हुसैन शिराज़ी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त दरगाह जा तमामु मसइला हल करे ज़ाइरनि खे वधि खां वधि सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं। औक़ाफ़ जे कचनि मुलाज़िमनि खे मेरिट ते पको करण लाइ पिणु चीफ एडमिनिस्ट्रेटर सां मुलाक़ात कंदसि। भिटाई जे मेले खां अॻु दरगाह भिटाई ते समूरा इंतज़ाम मुकमल करे ज़ाइरनि खे वधि खां वधि सहूलियतूं ॾियण जूं हिदायतूं ॾिनियूं आहिनि। जंहिं बाद कसरनाज़ जे पहुची पीपी अॻवान सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी सैयद फिदा हुसैन शाह लतीफ़ी वटि मांझंदो कयो, जिते पीपी अॻवान सैयद फिदा हुसैन शाह लतीफ़ी ऐं सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी खेनि अजरक तंबूरे ऐं अलम पाक इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे रोज़े मुबारक जा तोहफ़ा पेश कया। इन मौक़े ते चीफ एडमिनिस्ट्रेटर औक़ाफ़ सैयद अताउल्ला शाह भिटाई पीर सैयद यासिर हुसैन शाह ऐं ॿिया महिमान पिणु साण गॾु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।